मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं नंढो ॿारु अगरि खीरु पीअण खां पोइ उल्टी करे उहो उल्टी कपिड़नि ते किरे या जिस्म ते लॻे, छा जिस्म ऐं कपिड़ो पलीत थींदा? अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखो। नंढो ॿारु जेकॾहिं खीरु पीअण खां बाद में उल्टी थो करे, बाज़ औक़ात ॿारु जेको आहे वात में जेको खीरु हूंदो आहे न, उन खीर खे जेकॾहिं ॿारु थो कढे त कपिड़ा जेको आहे पलीत न थींदा। का बि औरत नमाज़ पढ़े थी ऐं पीउ जेको आहे नमाज़ी आहे, नंढा ॿार अल्हम्दुलिल्लाह सभिनी वटि आहिनि, जेकॾहिं उहो वात में जेको खीरु आहे उन खीर खे मोटायो अथई ऐं उहो कपिड़नि खे लॻो त यादि रहे कपिड़ा पलीत न थींदा। पर जेकॾहिं ॿारु खीरु पीअण खां बाद में उल्टी कई आहे खीर जी ऐं उन में ॿार जो वात जेको आहे न उहो भरिजी आयो, हाणे उहे जेकॾहिं खीरु लॻो कपिड़नि खे या अहिड़ी तरह जिस्म खे लॻो त इन खे 3 मरतबा धोइणो पवंदो। छाजे करे? ॿार जी उल्टी ईअं पलीत आहे जीअं वॾे माण्हू जी उल्टी जेकी आहे पलीत हूंदी आहे। उल्टी जेकॾहिं कपिड़नि खे लॻंदी आहे न, उल्टी कपिड़नि खे लॻी न त कपिड़ो पलीत थी वियो। हाणे 3 मरतबा धोइणो आहे कपिड़े खे। जिस्म खे लॻो त जिस्म बि पलीत आहे, इन खे धोइणो आहे। अगरि जेकॾहिं इन हालति में नमाज़ पढ़ीसीं ऐं उहा पलीती काफ़ी फैलियल आहे त यादि रहे नमाज़ न थींदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।